मैनचेस्टर में आयो हुते ट्रेफोर्ड मॉल आहे। अच्छा हुन में पिया घुमंदा हुआ तो ट्रेफोर्ड मॉल अच्छा ज़बरदस्त केॾो ज़बरदस्त मॉल आहे। यार मुल्क ये असांखे तबाह करे छॾियो सिंध के पाकिस्तान के। हाँ हल कमाल आहे यार कमाल आहे सोराब। ट्रेफोर्ड मॉल आहे मैनचेस्टर यूके में घुमो यूके यूएसए में थी आया हाणे यूके। पोइ दिलि चवेव थी वापसि अचण लाइ? दिल त नथी चए पर हाणे अचणो त आहे न छा कयूं। अदा स्टोरी ॾिठई यार नवाज़ जी स्टोरी। कहिड़ी स्टोरी? या मोकिली मां स्टोरी ॾिस हिकिड़ी। हा हा या ॾिठी न आहे अञा क्या घुमंदा था तो थोरो मॉल में होटल ते वञो वांदा थी वई पोइ ॾिसूं था। बस असांखे थोरी भाउ फेवर बि ॾे हिनखे पंहिंजो शेयरिंग वग़ैरह कराए बा सपोर्ट करजा नी। नाला बाला खणो थी तो बाबा। हा हा मां ॾिसां वीडियो वांदो थी वई त पोइ एॾो 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 मिड़ई सखर जी जानी एॾो मिड़े हिकिड़ो सुठे माल में सुठी लोकेशन ते हिकिड़ो ठाहे छॾ त सखर जी दुनिया यूट्यूब चैनल। अच्छा इन लाइ हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो मैसेज। हा अली गुल को बि ऐं तूं बि जानी। सखर जी दुनिया या सखर की दुनिया? न सखर जी दुनिया सिंधीअ में सखर जी दुनिया लिंक मोकिली आहे तोॾे मां। सिंधीअ में कहिड़ो ठाहियो चैनल? हा भाई सिंधी में ठाहियो आहे हिन में सखर उर्दू की दुनिया हुयो न तुंहिंजे नाले। हा उहो सखर की दुनिया बि आहे उनखे बि हलायूं था उर्दू में ऐं हिनखे बि हलायूं था। अच्छा उर्दू में सखर की दुनिया और सिंधी में सखर जी दुनिया। सखर जी दुनिया।